वालेकुम सलाम बाबा खैर वे 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 और हेठ ॿियो खैर ख़ुशि बारियूं दुआ अल्लाह तूं ॿुधाए ख़ुशि आहीं चऊं भलो तबियत सही आहे कीअं अचणु थियो पहाड़ी में रहंदो आहियां हा ड्यूटी में लेम थी ड्यूटी जो थोरो मसइलो हिकिड़ी धां खणी आयो तुंहिंजो ॻोठ जो छोरो हबीब कोन ए हा हा सुञाणा नालाइक खे मूंखे हुन ख्वार करे रखियो आहे ज़लील करे रखियो आहे छा मसइलो छा आहे आख़िर इंसान तां लाड़ा चाड़ा वॾा अचनि था हुतां लाड़ो चाड़ो को अञा आयो इंसान आहे मजबूरी आहे केॾीमहिल कहिड़ो 5 रुपया हिकिड़ा उधारा वरितमि एॾो मूंखे ख्वार कई आहे शहर में हलियो कोन थो सघां आहे किथे पाणी वॾा हिते ई किथे हूंदो हुनखे वॾा थोरो कारत करे घुरायूंसि था फ़ोन करियो वॾा हुनखे मूंखे त चेहरे में हलणो कोन थो ॾे हलो किथे ईअं जल्दी पुॼ मारी हवेली ते जल्दी अच नालाइक वालेकुम सलाम वे 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 बाबा उधरा में तू रे खुश है तबीयत ठीक है तू वॾे एरी उता के बैठो ही खैर है वे छा मसलो है केड़ा बाबा छो तो न के तंग करी तो 5 रुपया उधारा को वठी कोट सोट में न ॾियणा वा न इज्जत सां न ॾियो आहे ज़लील माण्हू न करे तंग कयो मु तंग अरे वॾा भाई मुंहिंजो ईअं नंढो भाई न वॾा मसलो ईअं माण्हू कोन कंदो आहे पैसनि जी ज़रूरत हुई न तूं रूबरू चओ साम्हूं चओ मूं तोखे पैसा न मुंहिंजा पैसा ॾे ऐं तुंहिंजे पैसा तुंहिंजा बूथ ते कोने आओ तो वॾा ते ॿुधाए न अरे तू जहिड़ो करण आई या त फ़ैसिलो करण आई चुप कर माठ न ई मुंहिंजो नंढो भाई हे असीं हींअर असांजे वॾा ईअं आहे घर जी दीवार असांजी हिकु आहे ठीकु आहे हिकिड़ी सुथड़ में हिकिड़ो पेर हिन जो त ॿियो पेर वॾा ॿारनि वारो वस्तु हिकिड़ो ॾींहुं 6 महीननि जी ॻाल्हि आहे मूंखां आयो 5000 हा मूंखे ख़बर आहे अहिड़ी होती माण्हू खे थिए थी कॾहिं लोट में त कॾहिं खोट में हा 5 मूं ॾिना मूंखे चई पंहिंजो बाबा पहिरीं ते तोखे ॾींदो पुछा करी अॼु ॾींहं ताईं ॾिनई अरे छोड़े छोकिरा ऐं आउं छाला घुरांस बि छाला असांजो पंहिंजो वास्तो ॿारनि वारो आहे कोन्हे ॾे ऐं हला वरी 4 महीननि जी ॻाल्हि आहे आयो अमीमला वाह ॿुधाए 6000 खपनि था घर में तंगी थी पई आहे कॾहिं ॾींदे पहिरीं ते ईअं ज़ालम ईअं चवंदो छाला ॻाल्हि वरी 3 महीने में 5 ॾे घर में तंगी आहे हिन 11 मां वरा बीमारी में जेई कोन थी आऊं जती पतो आहियां जॾहिं अचे अॼु घर में तंगी आहे 5 महीने जी ॻाल्हि आहे ईअं कोन चई त पहिरीं ते आऊं तोखे 5 हो 6 हे वरी 5 हे 16 करे ॾियो न हे 5 ॾियो अरे छो न वरी पुछा करी मुंहिंजी पघार खुले थी तोखे ॾियां थो पुछा करी मूं करे घुरिया छाला दीवार ए गॾियूं छाला ऐं ॿियनि खे वञी अचां ऐं कीअं अचां वरी ताज़ी ॻाल्हि 2 महीना थिया हबीबुल्ला हा बाबा खोटो आहियां बाबा ख़ैर थियो छा थियो 5000 पहिरीं ते ईअं कोन चई हीअ ॻाल्हि मां कोन चयो 5 हो 6 हे 5 ॿिया 5 हे 21 आऊं पहिरीं ते तोखे ॾींदो न छाला चवंदो हीअ चए थो छाला हिनखे तूं ॿारनि जा थोरी हिसाब जे खणी मूंखे हिसाब करे ॿुधाए थो ऐं मूं पुछा करी न अॼु ॾींहं ताईं चयोमांसि त वञा हे 21 मुंहिंजा न छाला हे 15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे फोन हिकिड़ी लइ बि चढ़े ऐं खणांसि न बिज़ी किथे वेठो आहियां नेट खाई बाबा ख़ैर थो थियो छा थियो 200 ॾे छा थो करी बाबा ॾाढ़ी थो ठारायां बाबा को वञा थो इंटरव्यू ॾियण मुंहिंजी ड्यूटी लॻणी आहे सुभाणे ॾींदोसि न कॾहिं ॾींदोसि सुभाणे हाणे ॾाढ़ी वारे वारनि वारे खे कहिड़ी ख़बर त इहे पैसा बि मिलाया अयाशी त ई पियो करे न ॿारनि वारे पोइ कॾहिं दुनिया खे ॾिनई आहे इहे 200 न अब ईअं कोन चई 21 हो 200 हे विझी करे तोखे तुंहिंजा 21200 ॾींदे छा न ये हफ़्तो 4 ॾींहं के 5 ॾींहं थिया राति जो 12 लॻे थो पैकेज घुरे
साइलेंट दे पिक्की जे पुतो खां बुद्धि में बुद्धि पू 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 अब खैर पिक्की जो गुड्डी हो अब छा करे 450 मोकल सुन 450 नहीं भाई पैसा दींदो अब ठीक है 450 है हम बहुत है इन्हें कौन से 21 हो 200 है 450 है 650 अरे छो तू पैसा न थोड़ी छो भला मुझे जीअं रोटी मिलंदी पहिरीं तुंहिंजा ख्वार करे रखियो वरी अॼु वरी फ्री आयो अॼु मूं हुनखे जवाबु ॾिनो तॾहिं तो न आयो आहे अॼु फ्री आयो 3000 ॾे ख्वार न कर अब खैर कार खणी तो वञा ड्यूटी लॻी मां दे पैसा दे थोरी आई मूं कॾहिं तोखां घुरिया जेको तव्हां खणी आयो पंहिंजे न जॾहिं छा मतिलबु अब हाणे फ़ैसिलो आहे त मूंखे वठाए ॾे बेली वठाए हाणे बाबा वठाए ॾे बसि घणा थिया 21,650 रुपया घणा थिया टोटल छा करी घणा थिया 21,000 ए वे घणा थिया पैसा तारीख़ ॿुधायो तारीख़ न ॾींदे ॿधाईंदो साईं वॾा दिसंबर जे पहिरीं ते ॾींदुसि हा कॾहिं ॾींदे दिसंबर जे पहिरीं तारीख़ नख न लत हुजनि हले ना नगर नगर हैं लाया शर्म त तोखे बि कोन थो अचे जो अहिड़नि खे पैसा थो ॾी उते नगर 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 हले ॿारनि वारो हले